अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मुंहिंजी सिंध न्यूज़ सां गॾु आहियां समीन शाहनी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी सिंध न्यूज़। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, मुसलसल शहर में गैस जे अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रोड ते निकिरी आया। शहरी एहतियात जे अॻुवान बरकतुल्ला मेमण, वापारी केवल राम ॾाऊमल अहमद खट्टी ऐं ॿिनि जी अॻुवानी में बदीन मेन अली बंदर रोड कढण ते एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवान चयो त केॾी न बदकिस्मती आहे जो गैस जो ज़ख़ीरो बदीन मां निकिरे थो, पर सुई सुधरन गैस कंपनी मनमानियूं करे रही आहे। असांजा वसीला फुरिया पिया वञनि। लगातार गैस जी लोड शेडिंग सबबि घरेलू सराफ़िन सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। घरनि में रध पचाव में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अॻुवान चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त फ़ौरी तौर ज़ोनल मैनेजर शबीर भट्टी खे हटाए शहर में गैस जी सप्लाई खे यकीनी बणाए शहरियुनि मां बेचैनी वारी सूरतहाल ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हक़नि जे असलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल